जेके नौजवान वेठा आहियो हिन दौर में रुगो पिटके करण सां कमु कोन हलंदो। पिटको तबाह थी वियासीं, बर्बाद थी वियासीं, रहिजी वियासीं, शयूं हली वियूं, सामान हलियो वियो, दौर मटिजी वियो, असीं इररिलेवेंट थी वियासीं। सवेल ॿुधमि पे दोस्तनि चयो पिए त उहो ज़माना हलिया विया, मैगज़ीन्स हलिया विया, रिसाला हलिया विया, अख़बारूं हली वियूं, उहो दौर न आहे रहियो। इहो हमेशह ईअं थींदो। जेके 60s में आया हूंदा उन्हनि चयो हूंदो त 40s वारो दौर न रहियो। जेके 80s में आया हूंदा उन्हनि चयो हूंदो 60s वारो दौर न रहियो। जेके 20 सालनि खां पोइ 2050 में ईंदा ऐं हिन दौर में ॼावा हूंदा उहे चवंदा 2022 वारो दौर न रहियो। कहिड़ी नई ॻाल्हि आहे? दौर ईंदा वेंदा, शइ कहिड़ी सर्वाइव कंदी। डार्विन चयो त दुनिया में एवोल्यूशन में इर्तिका में कहिड़नि स्पेशीज़ सर्वाइव कयो? उहे जेके सभ खां वधीक अकुलमंद हुआ या उहे जेके सभ खां वधीक ताक़तवर हुआ फिज़िकली? पोइ किन माण्हुनि चयो त जेके ताक़त, रफ़्तार, अकुल, जुरत, सोचे सम्झी तेज़ रफ़्तारी सां डिसीजन्स वठनि। तव्हांजो कैरियर हुजे, तव्हांजो वतन हुजे, तव्हांजा वसीला हुजनि, तव्हांजो इल्मु हुजे, तव्हांजो अकुल हुजे, तेज़ रफ़्तारी। वक़्तु वेंदो वियो, हर लम्हे वक़्तु वञे थो। If you are a predator, you must be faster than your prey. पंहिंजे शिकार खां तेज़ हुजो और you'll have to die because of hunger. बुख में मरी वेंदो। शिकार भॼी वञो, तव्हीं शिकारी आहियो, डोड़ंदो, शिकार भॼी वियो। पर जे शिकार आहियो, the prey has to be faster than predator. शिकार खां, शिकार कंदड़ खां शिकार तेज़ न थींदो, it will become a meal. वो खाधो बणिजी। पर रुगो तेज़ न, तेज़ सां अकुल, बेखौफ़ी, जुरत, बहादुरी। तव्हांखे ख़बर हूंदी त शींहं 80 किलोमीटर मैक्सिमम 80 किलोमीटर्स पर आवर जे रफ़्तार सां डोड़ंदो। ऐं जेको एंटेलोप आहे, हरण, उनजी स्पीड 100 किलोमीटर्स पर आवर। पर उनखे जेको ख़ौफ़ आहे पोयां ॾिसी डिॼी बुड़ी ॾिसण जो, शींहं अची त कोन वियो, खुजी त कोन वियो, उहो ख़ौफ़ उनखे शिकार बणाए। उहो तेज़ आहे पर पोयां ख़ौफ़ आहे, पहुची वियो। शींहं खे ख़ौफ़ कोन्हे, तंहिंजे करे उहो पंहिंजी स्पीड मेंटेन थो करे। हरण खे ख़ौफ़ आहे, उन ख़ौफ़ में उहो शिकार बणिजो।